युद्लिल्हु फला हादिय लह वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह वनशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मलजना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादना व नूर अरवाहना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर कुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन वला तक़ूलू लिमन युक़तल फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउं वलाकिन ला तशऊरून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफ़ा माजा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़।
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुअज़्ज़िज़ उलमाए किराम व बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज दोस्तों, रात जो तमाम घणो हिस्सो गुज़री हुआ। मगरब खां वठी करे तव्हां नेकीअ जी महफ़िल में शिरकत कई आ। ही समूरो तव्हां जो टाइम अल्लाह ताला जे रहमत में उम्मीद आहे खुदा ताला इबादत में शामिल फरमायो आ। मजीद जेतरी भी खुदा ताला तव्हां असांखे वेहण जी तौफ़ीक़ अता फरमाए, अल्लाह ऐं अल्लाह जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फरमान ॿुधंदासूं। तव्हां प्यारी जमात जे आॾो कुरान मजीद जूं आयतूं हिन नाचीज़ तिलावत कयूं आहिनि। दुआ फरमायो अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालहू मूं गुनहगार खे शाल हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। तव्हां असां ऐं सभिनी सामईन खे शाल अल्लाह तबारक व तआला जल्ल मजदहू पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। प्यारा दोस्तों, साईं क़िबला सैयद इकबाल अहमद शाह साहब मद्दज़िल्लहुल आली अजो को ही प्रोग्राम 21 मुहर्रम शरीफ जे रात जो शुहदाए करबला रिदवानुल्लाह अलैहिम अजमईन जे याद में मुनाक़िद कयो आ, जंहिंमें मशाइख़ उज़ाम, सादात किराम, उलमाए किराम, हुफ़ाज़ किराम ऐं ॿिया तव्हां जहिड़ा भलारा काफ़ी तादाद में गॾु थिया आहियो। ही नाचीज़ बि अवां जे आॾो हाज़िर आ। अल्लाह ताला जे पाक कलाम जे रोशनी में चंद ॻाल्हियूं अर्ज़ कंदुसि। मां जेके तव्हां जे आॾो आयतूं सॻोरियूं पढ़ी चुको आहियां, सभ खां अव्वल उन्हनि जो तर्जुमो, उन खां बाद में जो कुछ अल्लाह ताला चवरायो अर्ज कंदुसि। मोहब्बत सां, ज़ौक़ शौक़ सां ऐं बुलंद आवाज़ सां मुझे महबूब करीम जे मथां दुरूद पढ़ो त मां तव्हांखे अल्लाह जो कुरान ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालो पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। रब्बुल आलमीन जल्ल जलालहू अमन वालो फरमायो, ऐ ईमान वारो, तव्हां ते जेकॾहिं को ॾुखियो वक़्तु अची वञे, तकलीफ़ जो वक़्तु, इम्तिहान जो वक़्तु अची वञे, कंहिं किस्म जी का बि तव्हां जे मथां परेशानी अचे, मां रब्बुल आलमीन तव्हां खे हुकुम थो फरमाया, इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह, सब्र खां ऐं नमाज़ खां मदद घुर्जो। इन्नल्लाह मअस्साबिरीन। मुंहिंजा प्यारा बान्हा, ॿ कम तव्हां खे करणा आहिनि। हिकिड़ो तव्हां खे सब्र करणो आहे, ॿी तव्हां खे नमाज़ पढ़णी आहे। ये ॿ कम तव्हां कजो, टियों मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे। रब्बुल आलमीन फरमाए थो, नमाज़ पढ़ंदड़ ऐं सब्र करण वारे सां मां अल्लाह ताला गॾु आहियां। पहिरीं आयत। ॿी आयत में अल्लाह ताला फरमायो, वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात। जेके अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू जे राह में पंहिंजी जान कटाए कुर्बानी ॾेई विया, हिन दुनिया मां रेलत करे शहीद थिया,
अल्लाह ताला फरमाए तो ला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाहि अमवात। अल्लाह पाक जे राह में शहीद थियण वारनि खे मां रब तव्हां खे चवां थो त मौल न चइजो। छा चऊं? अल्लाह ताला फरमाए तो बल अहयाउन, बलक उहे जियराहन वलाकिन ला तशउरून, पर तव्हां खे उन्हनि जे हयातीअ जो शूर कोन्हे, सम्झ कान्हे, पतो नाहे। अवां जे ख्याल में त मण मिटीअ जा मथां वरायासो, क़बर जे अंदर दफ़न थी वियो, हुन जे साह जी आमद रफ़्त बंदि थी वई, अखियूं कोन थियूं ॾिसन, कन कोन था ॿुधनि पिया, ॻाल्हाए कोन थो, सिरी धड़ खां धार थी वई आहे। हाणे क़बर जे अंदर जेको हलियो हुयो सो कीअं जहिड़ो आहे? अल्लाह ताला फरमाए थो वलाकिन ला तशउरून, अवां खे इन शहीद जे हयातीअ जी ख़बर कान्हे का त हो कीअं जहिड़ो आहे। अवां खे जेकॾहिं क़ुरान मजीद ऐं अल्लाह ताला जे मथां भरवसो आहे त मञणो पवंदो। रब फरमाए थो त शहीद जहिड़ो आहे। अवां खे ख़बर नाहे, जेकॾहिं मूंखे का ख़बर नाहे त उन बेख़बरी जो कसूरवार मां आहियां, मुंहिंजो कसूर आहे, अन हक़ीक़त जो को कसूर कोन्हे। शहीद जहिड़ो आहे, हयात आहे, अल्लाह ताला जे क़ुरान पाक फरमाए तो जहिड़ो आहे, पर तव्हां खे ख़बर कान्हे त कीअं जहिड़ो आहे। या इलाहुल आलमीन, छो भला असांखे ख़बर कान थी पवे? अल्लाह ताला फरमाए तो अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। अवां खे इहे ख़बर नथी पए त मां उहो रब आहियां, तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर, अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। तव्हांजी हयाती, तव्हांजी वफ़ात, मौत, ज़िंदगी मां रब्बुल आलमीन ख़ल्क़ी आहे। तुंहिंजी हयातीअ जी तोखे बि ख़बर कान्हे, तुंहिंजे मौत जी तोखे बि ख़बर कान्हे। मां रब करीम मौत जो बि ख़ालिक़ आहियां त हयातीअ जो बि ख़ालिक़ आहियां। पोइ जॾहिं मौत हयाती मुंहिंजे हथ में आहे त मां रब शायदि थो ॼां तो शहीद जहिड़ो आहे। तुंहिंजे ज़ुबान ते मां मोहर थो लॻायां, मां रब तोखे मनो थो कयां त ख़बरदार जो ज़ुबान सां चयो थी त शहीद मरी वियो आहे, ईमान मां निकिरी वेंदे, इस्लाम मां निकिरी वेंदे, अल्लाह जो मुनकर बणिजी वेंदे, क़ुरान जो दुश्मन बणिजी वेंदे, नबी करीम जे उम्मत खां ख़ारिज थी वेंदे। जेकॾहिं इहे सभु शयूं तोखे बचाइणियूं आहिनि त मञणो पवंदी त शहीद जहिड़ो आहे। चइबो आहे बा ॾाढे जे लठ खे ॿ मथा। रब करीम फरमायो न चओ, सही कोन था चऊं, दिल में त आहे न, चवण जी मनो आहे, ला तक़ूलू न चइजो। अल्लाह ताला फरमायो वला तहसबन्नल्लज़ीन क़ुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता। रुगो तव्हांजी ज़बान बंदि नाहे, बल्कि मां रब्बुल आलमीन जल जलालुहु मन वालो तव्हां खे हुकुम थो फरमाया त दिल में भी न भाइजो त के शहीद मरी विया आहिनि। तव्हांजी ज़बान भी चवे त शहीद जहिड़ो आहे, अवांजी दिल भी तस्दीक करे त शहीद जहिड़ो आहे। अल्लाह ताला फरमाए तो युरज़क़ून फरिहीन बिमा आताहुमुल्लाहु मिन फदलिही। ओ शहीद अहिड़े नमूने सां त जहिड़ो आहे जो क़ब्र जे अंदर शहीद रिज़्क़ रोज़ी वापराईंदो आहे। रुगो रिज़्क़ रोज़ी कोन वापराईंदो आहे, बल्कि अल्लाह ताला फरमाए तो फरिहीन बिमा आताहुमुल्लाहु मिन फदलिही। उन शहीदन खे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात क़ब्र जे अंदर रिज़्क़ रोज़ी ॾियण सां फरातू नसीब कंदो आहे। पोइ अल्लाह ताला जल जलालुहु अमन वारो जे फरातुन ते ख़ुदा ताला जा बाना शहीद ख़ुशू मल्हाईंदा आहिनि। तंहिंजे करे तव्हांजी ज़बान बि चवे त शहीद जहिड़ो आहे त तव्हांजी दिल बि चवे त शहीद जहिड़ो आहे। ही आहे तिलावत कयल आयतुनि जो तर्जुमो, माना पहिरी आयत में अल्लाह ताला फरमाए त तकलीफ़ अचेव, आवाज़ शोर त बस करायो वेली, आवाज़ महिरबानी करे न कयो। शदीद गर्मी जी मौसम आहे, अल्लाह जो फज़ल आहे, हाणे त रात ठरी पई आहे, पर ॾींहं जो मौत मार गर्मियूं सफ़र करण सां माण्हू जी हालत ख़राब थियो वञे।
तव्हां मेहरबानी करे थोड़ो असांजी मेहनत जो कदर कयो। असीं तव्हांजी खिदमत में अलाए किथां 7 ज़िला लताड़े आया हूं ऐं अवां में शोर शरारो आवाज़ लगो पियो आहे। पोइ भला इजाज़त जो दुआ खणी घुरूं, तव्हां बि निंड कयो, असां मथे सूर लाहियूं। न सही कीअं ॻाल्हायो बंदि थिए न भाउ, ओसे पासे नो ॻाल्हायो पियो अचे। सलात मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सलात अरगो मां हिकिड़ो पियो पढ़ा, तव्हां पढ़ो ई कोन, ॾाढे सलात बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। पहरी आयत में अल्लाह ताला फरमायो त तकलीफ़ जे टाइम ते नमाज खां सब्र खां मदद वठो, अल्लाह ताला तव्हां सां गॾु आहे। ॿी आयत में अल्लाह ताला इरशाद फरमायो त शहीद खे मौल न चओ जहिड़ो आहे, पर तव्हांखे हुनजे हयातीअ जी ख़बर न आहे। टी आयत में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो त शहीद खे मौल न भायो, उहे जहिड़ा हल अल्लाह पाक जो रिज़्क़ खाईंदा हल फरहतुन में आहिनि। हाणे तफ़सीर अल्लाह ताला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू, ऐ ईमानदारो। कुरान करीम जो उसलूब आ, कुरान करीम जो तरीक़ो आ। तो कुरान पाक जेको माण्हू जहिड़ो हूंदो आ उनखे ओड़ी ॿोलीअ में ख़िताब कंदो आ। हिते ईमान वारनि सां कुरान मुखातब आ। अल्लाह ताला जी ज़ात ईमान वारनि सां ॻाल्हाए थो, या अय्युहल्लज़ीना आमनू, ऐ ईमान वारो। अवां जेकॾहिं कुरान करीम जे ॿिनि आयतुनि ते नज़र कंदो त उते तव्हांखे ॿिए तरह जो मज़मून बि नज़र ईंदो। आम तरह सां माण्हू चवंदा आहिनि, अबा ॻाल्हि ॿुधी अथव, असांजो नबी काफ़र खे बि काफ़र कोन चवंदो हो, तंहिंजे करे काफ़र खे बि काफ़र न चओ। छो? मता मुसलमान थी पवे। अब ट्रैक्टर के तकते कढो। आयो तव्हां बि मौलवियुनि मां अची फथा, ॿियो भला छा? बस मां बि 2 मिसरा पढ़ी बस हो गया, न वरी कीअं बाबा, 2 मिसरा बस। हिते रवाज आहे 2 मिसरनि जो। मां जहिड़ो चवंदा वेस तहिड़ो देस तहिड़ो वेस, 2 मिसरा बस। पोइ मूंसां जुठ बि त कई अथव न। टाइम ॾिठो अथव, हे सुम्हण जो टाइम आहे, तकिरे जो टाइम आहे, सुबुह ताईं जो आहे न को घोड़ो बस। न बाबा बस मूंखां जेतिरो ॻाल्हायो थी ओतिरो ॻाल्हाईंदुसि, ठीकु कोन्हे मुंहिंजो। सलात मुंहिंजे हबीब ते। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम। सुबह ते पढ़ण वारनि जा फार ॾिसो सलात बि कोन था पढ़नि, ॾाढे सलात पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम अलैहि। अदा नबी साईं बि काफ़रनि खे काफ़र कोन चवंदा हा। या प्रोपगंडा थी रही आहे, प्रोपगंडा। माण्हुनि खे चयो तो बाबा काफ़र खे बि काफ़र न चओ, ऐं चवनि केर था, उहे था चवनि जन खे भउ आहे त असांजो पर्दो न खुले। अबा गंजो कॾहिं चवंदो त मूंखे को गंजो चवे, ॻाल्हायो दड़ा। गंजो कॾहिं चवंदो त माण्हू मूंखे गंजो गंजो चवनि, कोन भाईंदो न। वो नसीहतूं कंदो, अबा कंहिंजो ऐब न कढिजे, अबा कंहिंजे टिकण ते टोक न कजे, नसीहतूं कंदो। चोर कॾहिं चवंदो त मूंखे को चोर चोर चवे, ॻाल्हायो अदा। बाबा सभु का बकरी पंहिंजे पाए टंगी, छो कहे चोर चइजे? हीअ प्रोपगंडा उहे माण्हू कनि था बाबा, काफ़र खे बि काफ़र न चइजे, नबी साईं बि कोन चवंदा हा। अरे वॾेरे ते कूड़ हणंदे बि हयाव थींदो आहे, सूबेदार ते कूड़ हणंदे बि हयाव थींदो आहे, पीर फ़कीर ते कूड़ हणंदे बि हयाव थींदो आहे, मुल्ला मौलवीअ ते बि कूड़ हणंदे हयाव थींदो आहे। हे वेॾो वॾो कूड़ जो ख़ुदा जे महबूब ते कूड़, त नबी साईं बि काफ़र खे काफ़र कोन चवंदा। नबी साईं फरमाइनि था, मन कज़बा अलैया मुतअम्मिदन
फलयतबव्वा मक़अदहु मिनन्नार। जेको मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा ॼाणी वाणी कूड़ हणंदो उनखे चई छॾियो त बिस्तरो ॿध तुंहिंजे लाइ जहन्नम तैयार। नबी करीम जे मथा कूड़ हणण वारे जी निजात नाहे। नबी करीम जे मथा इल्ज़ाम हणण वारे जो छोटकारो नाहे। नबी करीम जे मथा कूड़ हणण वारे जे लाइ जहन्नम जी बाह वाजिबा। नबी करीम जे मथा कूड़ हणण वारे ते दो जन्नत हराम आ। ईमान खां खारजा अल्लाह पाक जे हबीब ते कूड़ था हणन त नबी से काफरन के भी काफर कोन चवंदा हा। बुध कुरान अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे चवे थो कुल या अय्युहल काफिरून ला अअबुदु मा तअबुदून वला अंतुम आबिदून मा अअबुदु वला अना आबिदुम मा अबदतुम वला अंतुम आबिदून मा अअबुद लकुम दीनुकुम वलिय दीन। घणो करे या सूरत याद हूंदव। अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे चवराए पियो कुल सोहणा चओ या अय्युहल काफिरून ओ काफिरो। अल्लाह ताला पंहिंजे नबी करीम खे ज़ोरी पियो चवराए खुशी सां पियो चवराए दुनिया खे चवराए ॾेखारे पियो मुंहिंजा महबूब तूं काफरन खे काफर चओ। मुंहिंजा प्यारा दोस्त नबी करीम खे अल्लाह चवे त काफरन खे काफर चओ। अॼो को मुस्लमान वरी नबी करीम जे मथां कूड़ पियो हणे त नबी करीम काफर खे काफर कोन चवंदा हा। मुंहिंजा भाउ अज़ीज़ इहो शरीयत जो मसइलो आहे त काफर जे कुफर में शक करण भी कुफर आहे। मन शक फी कुफरिही फहुव काफिरुन। हे शरीयत मुतहरा जो फैसलो आ त जेको काफर खे काफर न चवे उहो पाण काफर। काफर जे कुफर में शक करण खुद कुफर आ। मुंहिंजा भाउ अज़ीज़ इहो तव्हांखे कुफर जे तरफ़ माण्हू वठी था वञनि पिया। तंहिंजे करे असीं काफर खे काफर चवंदा आहियूं मुस्लमान खे काफर। ॾाढो चओ मुस्लमान खे काफर। ज़ोर सां चओ मुस्लमान खे काफर। कंहिंखे चवंदा आहियूं ॾाढे चो कंहिंखे चवंदा आहियूं मुस्लमान खे असां छो चवंदासीं। मुस्लमान खे चवणो गुनाह आहे। जीअं काफर खे काफर न चवणु कुफर आहे तीअं मुस्लमान खे काफर चवणु बि कुफर आहे। मुस्लमान खे बि काफर न चइबो छो त उहो मुस्लमान आहे। उनखे मुस्लमान खे काफर चवण सां पाण माण्हू काफर थी पवंदो ऐं काफर खे काफर न चवंदो त बि पाण काफर थी पवंदो। मुस्लमान खे मुस्लमान चइबो काफर खे काफर चइबो मर्द खे मर्द चइबो औरत खे औरत चइबो खदड़े खे खदड़ो चइबो मोमिन खे मोमिन चइबो बेईमान खे बेईमान चइबो जहिड़ो हूंदो तंहिंखे ओहिड़ो ई चइबो। अल्लाह तबारक व तआला जल जलालहु मन वालू पंहिंजे हबीब जे ज़ुबान खां काफरनि खे काफर चवरायो आहे। कुफर ऐं इस्लाम जो ताल्लुक ज़रूरियात दीन सां आहे। इस्लाम जूं ऐं दीन जूं के ज़रूरतूं आहिनि। उन्हनि खे मञींदड़ खे मुस्लमान चइबो आहे। उन्हनि जे इनकारीअ खे ज़रूरियात दीन जे मुनकर खे काफिर चइबो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू हल अदुल्लुकुम अला तिजारतिन तुंजीकुम मिन अज़ाबिल अलीम तुमिनून बिल्लाहि व रसूलिही व तुजाहिदून फी सबीलिल्लाहि बिअमवालिकुम व अनफुसिकुम ज़ालिकुम खैरुल लकुम इन कुंतुम तअलमून। असांजे लाइ दुश्मन चवंदा आहिनि त बैत पढ़ंदा आहिनि क़ुरान कोन पढ़ंदा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह असांखे क़ुरान अचे थो। फ़र्क़ु आहे असां क़ुरान पढ़ी माना कोन फेराईंदा आहियूं। हू चवंदा आहिनि असां क़ुरान पढ़ंदा आहियूं। हाओ तव्हां क़ुरान पढ़ंदा हो पर माना फेराए मुस्लमान खे गुमराह कंदा हो। ताज़ो ताज़ो हिकिड़ो मुल्ला छितो थियो आहे क़ुरान करीम जूं आयतूं पढ़ी थो चवे त मां क़ुरान मां साबित थो कयां त अली ऐं हसन ऐं हुसैन अहल बैत नाहिल। जेकॾहिं को साबित करे त मां लख रुपयनि जो इनाम ॾियां। मां थो चवां इहो क़ुरान जहिड़ो पढ़ी तहिड़ो कोन पढ़ी। अल्लाह जे क़ुरान त नबीअ जे अहल बैत जो क़यामत ताईं ऐलान करे छॾियो आहे। कहिड़े कम
जो यो कुरान नबी करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो त मां तव्हां में कुरान ऐं अहल बैत छॾियूं थो वञा इहे तव्हां वटि गॾु हूंदा ॿई हिक ॿिए खां जुदा कोन थींदा जिथे अहल बैत हूंदो उते कुरान हूंदो जिथे कुरान हूंदो उते अहल बैत हूंदो साईं फरमाइनि था इहो क़यामत ताईं हलंदा क़यामत जे ॾिहाड़े ॿई गॾिजी मां मुहम्मद सां हौज़ कौसर ते अची मुलाक़ात कंदा खुदा जो हबीब फरमाए क़यामत ताईं हूंदा खुदा जो हबीब फरमाए छॾियूं थो वञा खुदा जो हबीब फरमाए थो धार कोन थींदा खुदा जो हबीब चए थो ॿई लाज़िम मलज़ूम हूंदा ॿई गॾिजी मूंसां क़यामत में अची मुलाक़ात हौज़े कौसर ते कंदा ऐं हे पलीत वरी चइबो त मां क़ुरान मां साबित थो कयां त अहल बैत आहिनि ई न चइबो आहे न त सभु को पंहिंजे हट जो होको ॾींदो आहे हाणे मां पंहिंजी ॻाल्हि ते अचां पोइ इन्हें बचां थो अल्लाह ताला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू हल अदुल्लुकुम अला तिजारत ऐ ईमान वारो मां रब करीम तव्हां खे ॾस जा वापार जो तुंजीकुम मिन अज़ाबिल अलीम उहो अहिड़ो त वापार आहे जेको तव्हां खे दर्दनाक अज़ाब खां बचाए छॾींदो या अल्लाह कहिड़ो वापार आहे रब ताला फरमाए थो तुमिनून बिल्लाहि व रसूलिही यो वापार ही अथव अल्लाह ते ऐं अल्लाह जे रसूल ते ईमान आणियो छा कयो अल्लाह ही अल्लाह जे रसूल ते ईमान आणियो यानी जेकॾहिं अल्लाह ही अल्लाह जे रसूल ते ईमान आणींदो इहो तव्हां गोया रब करीम सां वापार कयो अहिड़ो त तव्हां वापार कयो जो तव्हां खे दर्दनाक अज़ाब खां बचाए छॾींदो हाणे मालूम थियो त रब करीम जे मथां ईमान आण रसूल करीम जे मथां ईमान आण रब खे रब करे मञणो आहे रसूल करीम खे रसूल करीम करे मञणो आहे रब ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो वतुजाहिदून फी सबीलिल्लाहि बिअमवालिकुम व अनफुसिकुम माल ऐं जान सां अल्लाह जे राह में जिहाद कयो ज़ालिकुम खैरुल लकुम इन कुंतुम तअलमून इहो तव्हां जे लाइ ॾाढो भलो आहे जेकॾहिं तव्हां खे ख़बर हुजे मौला इन मां फ़ाइदो कहिड़ो आहे यग़फिर लकुम ज़ुनूबकुम व युदखिलकुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार व मसाकिन तय्यबतन फी जन्नात अदल ज़ालिकल फौज़ुल अज़ीम खुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो इन वापार जे ज़रिए अल्लाह रसूल ते ईमान आण जे ज़रिए युदखिलकुम रब करीम तव्हां खे जन्नत में दाख़िल फरमाईंदो जंहिंजे हेठां नहरूं वहल थियूं खुदा ताला अॻिते फरमाए थो व उख़रा तुहिब्बूनहा रुगो जन्नत कान मिलंदव जन्नत मदीने वारे साईं जे सदके तव्हांजी जागीर आहे पर रब फरमाए थो व उख़रा तुहिब्बूनहा अञा जन्नत में वञण खां बाद में ॿियो बि जेको घुरंदो सो मां रब्बुल आलमीन तव्हां खे ॾींदोसां जन्नत त हूअं ई सुन्नीअ जी आहे चओ इंशा अल्लाह ताला मुसलमान बि रुगो सुन्नत जमायत वारो अथव ॿुधी छॾियो ॿिया जेतिरा बि फ़िरका आहिनि या फ़िरकियूं आहिनि उहे टोला ऐं फ़िरका आहिनि जेके इस्लाम जे लड़ीअ खां निकिरी धार थिया आहिनि जमात हिकड़ी आहे यदुल्लाह अलल जमात उहा कहिड़ी जमात आहे मा व अन अलैहि असहाबी जंहिंमें मुंहिंजो हबीब फरमायो आहे त उहो तरीक़ो जेको मां मुहम्मद जो ऐं मुंहिंजे सहाबनि किरामनि जो तरीक़ो आहे नबी करीम जे तरीक़े के साथ चइबो ऐं असहाबन जे जमात के चइबो जमात तॾहिं असां चवंदा आहियूं अहले सुन्नत व जमात सुन्नी आम हुन जो मुख़फ़फ़ आहे हल्कनि ॿोड़नि में थोरनि लफ़्ज़नि में सुन्नी चइबो आहे इहा हिकिड़ी वाहिद जमात आहे बाक़ी ॿिया सभु टोला आहिनि फ़िरका आहिनि जुदा थिया आहिनि उहे सभु जहन्नम जे हवाले थींदा कुल्लुहुम फिन्नार मां नथो चवां मदीने वारे साईं फरमायो आहे हज़रत मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती जन्नत त तुंहिंजी जागीर आहे
मजा ये तो देखो कि फिरदौस से आला बनाए खुदा और बसाए मोहम्मद। मज़ो त हिन में आहे न त जन्नत ठाही रब वरी वसाई नबी सही। मजा ये तो देखो कि फिरदौस से आला बनाए खुदा और बसाए मोहम्मद। असाए कलीमी गजब का असा था। मूसा अलैहिस्सलाम जे हथ में लठ हूंदी, छा हूंदो आबा? ॾाढे तो छा हूंदो? लठ जो फिटी करे मूसा अलैहिस्सलाम जी लठ नाग बणिजी वञे, फिरौन जे ॻोठ ते हमलो करे माड़ीअ जे हेठां हिकिड़ी ॼाड़ी, ॿी वरी मथां ॼाड़ी, एॾी वॾी अज़दहा जो माण्हू भॼी बेज़ार थी वञनि। उहा लठ त कान ही ख़ुदा जो कहर हो। शाइर आला हज़रत रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था, असाए कलीमी गज़ब का असा था, पर गिरूं का सहारा असाए मोहम्मद। गिरों का सहारा असाए मोहम्मद। गिरों का सहारा असाए मोहम्मद। हे मूसा वारी लठ कान्हे जेका कहर जो पैगाम खणी आई, हे मोहम्मद करीम जी असा है जेका कमज़ोरन खे सहारो ॾींदी आहे। वरी बुध असाए कलीमी, असा लठ, कलीमी माना मूसा कलीमुल्लाह जी। असाए कलीमी गजब का असा था, पर गिरूं का सहारा असाए मोहम्मद। गिरूं का सहारा असाए मोहम्मद। मजा ये तो देखो कि फिरदौस से आला बनाए खुदा और बसाए मोहम्मद। मुझे प्यारे आका मौला जो गुलाम आ, जो नालो हजरत रबीओ आ, हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के वजू कराए रहो आ। मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रहमत जो दरिया जोश में आयो आ। जमल हजरत रबीए मुझे हबीब के वजू कराए बस कया, नबी करीम फरमाइन था, सल या रबिया सल। और अबिया जदो लब्बैक वसादैक या रसूल अल्लाह। नबी करीम फरमाइन था, आज मुखे वजू करायो थी, मुखे ॾाढी खुशी थी आ, हाणे मां इनाम थो ॾियां। सल जेको खपई सो घुर। सल आम लफ्ज़ आ, हाणे मुखे न को आओ तव्हांखे चवां बाबा जेको खपेव सो घुरो। अवां मां को थी बि चइसे मुफ्ती साहब 100 एकड़ ज़मीन खपे, आओ किथां ॾियां? को चवे से लख रुपयो जे, आओ किथां आड़े ॾियां? को चवे से मुखे डीसी बनाए, आओ हुनखे किथां डीसी बनाया? को कहिड़ो सुवाल करे, को तंहिंजे करे आओ चई को न सघंदुसि, जेको खपेव सो घुरो, छो त मुंहिंजा हथ ख़ाली हल। वाह मुंहिंजा रहमत वारा नबी तो तां कुर्बान वञा। रबियो वज़ू थो कराए, महबूब करीम खे कवरो भरे हथड़ा धोराए थो, मुंहुं धोराए थो। अल्लाह जे हबीब वज़ू फरमायो आ, हाणे रहमत लिल आलमीन फरमाइनि था, सल घुर त ॼाए। मालूम थो त हज़रत रबीअ खे जो जो घुरणो आ सो मोहम्मद करीम के ॾियणो आ। अल्लाह पाक पंहिंजे महबूब करीम के एतिरो अख्तियार अता फरमायो जो रबियो जेका शइ घुरे सा महबूब जी ज़ात ॾेई छॾींदा। न त नबी सही चवे सा त रबिया मूंखे वज़ू करायो थी, दुआ थो तुंहिंजे लाइ घुरां, तुझे ला नफल पढ़ंदुस, तुझे ला उमरो कंदुस, तुझे ला रब के सफारिश कंदुस, पर न आम सवाल सल सवाल कर। होडो अल्लाह जो कुरान थो चे, व अम्मा साइल फला तनहर। मुझा महबूब जेको तुझे दरवाजे ते सवाली अचे उनखे झिणक ॾियणी कान्हे का। नबी करीम जी ज़ात बाबरका जी आदत ई कान हूंदी जो सवालीअ खे ख़ाली कंदा हा। मुझे महबूब जे दरवाजे ते जेको बि सवाली ईंदो हो अहिड़ी त झोली भरे वेंदो हो जो क़यामत ताईं उहा झोली खुटनी ना है। मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा, मेरे
करीम से गर कतरा किसी ने मांगा दरिया बहा दिए हैं, दुर्बे बहा दिए हैं। मुझे नबी करीम को फुड़ो घुरे हिकड़ो कतरो या रसूल हिकड़े फुड़े जी जरूरत आ। नबी करीम फरमाइन था तो पांजे शान मुताबिक फुड़ो घुरियो आ, मां पांजे शान मुताबिक तो के रहमत जो दरिया वहाए थो जा। आ गया जब मौज में कतरे से दरिया कर दिया, पड़ गई जिस पे नजर बंदे से मौला कर दिया। रहमतल लिल आलमीन हजरत रबिए के तो सल घुर छा घुरे तू असा छा घुरूं हा, नौकरियूं घुरूं हा, ॾोकड़ घुरूं हा, दुनिया घुरूं हा, पर मुझे महबूब जा परवाना नबी करीम जा आशिक हा। नबी पाक अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जे सोहबत में रंग जी रेटा थिया हा। बेटा इसाब रहमतुल्लाह अलैह एड़न जे लाइ इरशाद फरमायो आ त पतंगन पह कयो मिड़िया मथे मच पसील हसन लिचिया सड़ा मथे सच पो संदा गिचन गच वेचा रन विञाया। मुझे आका जा परवाना नबी करीम फरमान था या रबिया सल ओ रबिया घुर अर्ज तो करे असअलुका मुराफकतक फिल जन्नत या रसूल अल्लाह। कुछ भी तो का कोन थो गुना हिकड़ो सवाल आ मेहरबानी करे पूरो कयो। पान फरमान था चओ कि भला चवा तो त जी हाने तवा के दुनिया में वजू तो कराया एड़ो करम थी पवे जो जन्नत में भी तवा सा गड हो जा उते भी तवा के वजू पियो कराया। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह हक चार या नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइन हा बाबा जन्नत मंजी आहे कान ओहा मुखा शय घुर्जे का मुंजी हुजे न। अजकल छिता थी प्यार छिता फलानी दुआ नबी जी कबूल कान थी, फलानी दुआ नबी जी कबूल कान थी। अरे कलंदर भेटाई पीरान पीर पुत्र कथो ॾींदा। आशा सिद्दीका रोई 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 नबी के मिंथा कदी ही पंहिंजी ज़ाल के नबी पुत्र ॾेई न सघियो। जॾहिं नबी पंहिंजी ज़ाल के न ॾेई सघियो आहे त पीरान पीर उन किथां ॾींदो। अहिड़ा बेहयाव जो मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जी पाक दामन घरवारी ते बि इल्ज़ाम। रब जो कसमा आशा सिद्दीका मुझे महबूब मोहम्मद करीम जे प्यारे सिद्दीक जी न्याणी आ, नबी करीम जी कारा एड़ी पाक कारा जो जड़ी शादी थी रही आ नाबालिगा इजाब कबूल जे टाइम ते पीउ खां पुछो थो वने अबू बकर तो जी न्याणी रसूलुल्लाह के दे तो नबी करीम जे लाए तू पांजी न्याणीअ के महबूब जी कुआर मन्ने तो महबूब के पांजे न्याणीअ जे ला घोट तसव्वुर करे थो नाबालिग जे पीउ खां पुछबो आ। अबू बकर अखन ते हथ रखी चया त मुंह मोहम्मद करीम जो हुजे, अखियूं अबू बकर जो हुजन, माल अबू बकर जो हुजे, खपाइण वारो मोहम्मद करीम हुजे, धीअर मुर्जू हुजन हिकड़ी मरे त बी परणाया बी मरे तटी परणाया घोट मोहम्मद अरबी हुजे। छा घुरा आशा जेला जो मोहम्मद करीम घोट हुजे त छा घुरा। पीउ इजाब कयो कबूलियत जो वारो नबी करीम जो आयो सरकार खां पुछो थो वने पाण बालग या रसूल अल्लाह। आशा के पांजे अकद में कबूल फरमायो था पाण खामोश रहा। ॿियो दफ़ो पुछो यो खामोश रहा, टियों दफ़ो पुछो यो त खामोश रहा, टे दफ़े खां बाद में फरमाया था हा मूंखे कबूल आ। सहाबा किराम अर्सा कर या हबीब अल्लाह टे दफ़ा तव्हां चई इंतजार करायो आ। पाण फरमाइनि था क़ुरान कोन पढ़ियो अथव। रब ताला फरमाईंदो आहे वमा यंतिकु अनिल हवा इन हुव इल्ला वहयु यूहा। मुंहिंजो मोहम्मद अरबी पंहिंजे मर्दीअ सां कोन ॻाल्हाईंदो आहे, ॻाल्हाईंदो तॾहिं आहे जॾहिं रब्बुल आलमीन वटां वही ईंदो आहे। अवां मूंखां पुछो त आशा तोखे क़बूल आ त मां हा त कयां हा,
पर इंतजार कम त मुझे रब जी केड़ी मर्जी आ। खुदा ताला जे वही जो इंतजार हो तवा बयो दफो पुछो तवा टियों दफो पुछो। आखिर रब पाक वटा जिब्रील रही आयो उन अची मुखे चयो त रब करीम मुखे हुकुम कयो आ जिब्रील मुझे नबी के वनी मुबारक दे त आशा सिद्दीका जो तो जो निकाह मां अर्शे मुअल्ला ते पड़ी छजो आ तू दुनिया में भी कबूल कर मां रब जी मर्जी आई। अरे उहा पाक दामन जेका अल्लाह जे मर्जी सा मुस्तफा जे निकाह में अचे कदहीं भी आशा सिद्दीका मुझे महबूब करीम का सवाल न कयो आ छाजे ला औलाद जे बारे में त मुझा महबूब मुखे पुट दे या मुखे पुट वठी दे। पान बीबी आशा सिद्दीका फरमाईंदी आ मा अरा रब्बका इल्ला युसारिउ फी हवाका। ओ मुझा प्यारा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां आशा त तजर्बो कयो आ जदहीं भी मां ॾिठो आ मा अरा रब्बका इल्ला युसारिउ फी हवाका जदहीं भी मां तजर्बो कयो आ तो मुझा महबूब जेका भी ख्वाहिश कई हुंदी आ सा रब जी जल्दी में पूरी कई होंदी है। रब कहीं भी तुझे ख्वाहिश जे पूरे करण में देर न कई आ। रब करीम त इंतजार में हूंदो आ त मुझो महबूब मोहम्मद करीम कदे तो घुरे त मां अता कंदो वञा। 17 महीना बैतुल मक़दस दे मुस्तफा नमाज करे मुंह पड़े तो अल्लाह जे अमर सा मदीने तैयबा में नमाज फर्ज थिया। 17 महीना आका जे जात मदीने का उत्तर शाम मुल्क दे नमाज मुंह करे पढ़दा रहा अमर अल्लाह जो आ। 17 महीने का बाद में मुझे आका जोहर जी नमाज पढ़िया 4 रकातुन जी नियत आ 2 रकातू पढ़ियो थल 3 दे उथन था। ओच तो ख्याल थो त मुझे डाडे इब्राहिम खलीलुल्लाह मक्के में काबो बनायो आ मुझे डाडे जो काबो बैतुल्लाह शरीफ आ जेकर त मां इनखे काबो बनाया हा बैतुल मक़दस अगल नबियन जो काबो आ मुझे डाडे इब्राहिम जो मक्के पाक वारो काबो आ। काश जो मुखे इहो रब चवे हा त एदे करे मुंह पढ़ अञा नमाज पूरी कान थी आ 3 रकात में मुझो हबीब बीठो आ। अल्लाह इंतजार बर्दाश्त को न कयो रब कुरान करीम जी आयत ला थी आ कद नरा तकल्लुबा वजहक फिस समाए फलनुवल्लियन्नक क़िबलतन तर्दाहा फवल्लि वजहक शत्रल मस्जिदिल हराम। कद नरा तकल्लुब वजहक फिस समाए। ऐ मुझा महबूबा मां रब करीम ॾिसी रहियो आहियां त तू पंहिंजे ख्याल खे आसमान में ड्रोड़ाई थो पियो। हाय हाय मज़ो त कहिड़ो आ जो सॼो जहान चवंदो आ त क़यामत में रब जो दीदार कंदासीं। अब हाओ न साईं कंहिंजो दीदार चओ अल्लाह साईं जो इंशाअल्लाह मोमिन खे थींदो। रब ताला पियो फरमाए त क़यामत में माण्हू मुंहिंजो दीदार कंदा। दुनिया में मां क़ुरान में चवां थो कद नरा तकल्लुब वजहक फिस समाए। ओ मुंहिंजा मोहम्मद करीम क़यामत में दुनिया रब जो दीदार कंदी मां रब तुंहिंजे मुंह में पियो वाजाया। तकल्लुब वजहक फिस समाए ॾिसां थो त तू पंहिंजे ख्याल खे आसमान में ड्रोड़ाई थो। मुझा महबूब करीम मां हाणे हुकुम थो कया फवल्लि वजहक शत्रल मस्जिदिल हराम। तू नमाज जे अंदर ही पंहिंजे मुंह मुबारक के काबे दे फेराए छाजे करे क़िबलतल अॻ में आ क़िबलतल तर्दाहा। ऐ मुझा महबूब बैतुल्लाह के तुंहिंजी रज़ा जे ख़ातिर मां रब करीम क़िबलो बनाया थो। छा अल्लाह ताला मुझे महबूब जी का दुआ रद्द कई आ? ॾाढे ॻाल्हायो अवां जो छा अक़ीदो आहे नबी करीम जी का दुआ रद्द थी आहे? हे बेईमान बेहया मुझे नबी करीम ते तोहमतूं थो हणे इल्ज़ाम थो हणे त आशा खे नबी पुट कोन लो। अड़े नबी करीम खे पुट जी ज़रूरत ही कान्हे का अल्लाह जे मर्ज़ी ते नबी हलंदो आहे। आशिक़ चवंदो आहे त माशूक जे दरबार में महबूब जे दरबार में मोहब्बत वारी जाइ ते सुवाल न कयां पाण ई ॾींदो। इब्राहिम खलीलुल्लाह खे मलाक चवनि पिया तो के आड़ा में फिटो था कन रब मोकलिया तुंहिंजी मदद कयूं। इब्राहिम खलीलुल्लाह चो त हमेशा सवाल मथे के कबो आहे हेठे के कोन कबो आहे। अवी मलाइक भले आयो पर नबूवत जे मक़ाम खां हेठे के सवाल कोन कबो मथे के कबो। मुलावरी ते मसइलो कढंदा अथव। इब्राहिम खलीलुल्लाह भी मलाइकन के कोन चयो गैरुल्लाह के कोन चई
पीराना पीर एकड़ो मुला बचे पीराना पीर के कोंची मजा थक दी वे जलील बेड़ा पुट बेड़ा काथे पीरान पीर काथे इब्राहिम खलीलुल्लाह अंधे गए या खबर अभी काने का इब्राहिम जे जमाने में अब्दुल कादिर जिलानी होयो बा डाडे ते गलायो एड़ा कोरा जाहिल जे पीराना पीर के कोन चाहिए कलंदर के कोन चाहिए मिठाई के कोन चाहिए अरे चंद्राय तो बाद में आया नबी करीम खाब पो 1400 साल बाद हजरत इब्राहिम महबूब का 1000 साल आ गया उन जेला तो कियो तो चवी पे आई कानून आ तो सवाल हमेशा मथे के कबो है हेठे के कोन कबो अब ई आहे या ना है सवाल नौकर के कंदो मथे मा ऑफिसर के चवंदो बाला दस्त के चवंदो सही एक कम करे दे सफारश में मथे के कराए बिया मलाइकन पाजी खिदमत जी ड्यूटी पे ली इब्राहिम हुक्म कर त बाह विसायो त इब्राहिम फरमाया त तवा के छो चवा मुजो मालिक मथे बैठो आ वरी मलाइकन जो मला चवी से इब्राहिम अलैहिस्सलाम फरमाया जने मुझे हाल खा वाकिफा त छो चवास जेकने यार जी मर्जी आ त सणा त माखे सड़न कबूल आ छाजे करे त मुझे मथे ते जे हुजन सिर 1000 त तुझी असान तवार मौला हर हर वढ्या हेकड़ो आशिक ज़हर पियाक विहुड सो विसकल घणो करे ऐ कातिल जाहू हमेशा हेराक लगन लव लतीफ चवे फना कया फेराक पुतोड़ी चिकन चाक तब आह नसल न आमसी वो तो गैर के चवंदा ही ना है बे के चवंदा ही ना है रब करीम जी दरबार में इब्राहिम अलैहिस्सलाम पांजे जान बचाण ला सवाल कोन कयो आ जरी इब्राहिम पांजी जान बचाण जे ला सवाल कोन थो करे त नबी करीम के केड़ी जरूरत आ जो पांजे पुटन जे ला दुआ घुरे मोला पुट दे धियूं दे अल्लाह ताला जी जात ना बरकत फरमाए तो मा कान मुहम्मद अबा अहद मिर रिजालकुम वलाकिर रसूल अल्लाह अवा मर्दन मा के जो मोहम्मद करीम अब्बो ना है वलाकिर रसूल अल्लाह तलक अल्लाह जो रसूला व खातमल नबिय्यीन आखिरी नबी थी आयो आ जने रब करीम जी जात ना बरकत जे महबूब पाक के कायनात दई छडिया त पुटन जी केड़ी जरूरत आ रब करीम जी जात के इहो भी चई सकजे हा त मौला बन जी औलाद पुटन मा हल दिया महबूब जो सिलसिलो भी पुटन मा हलाई हा रब ताला फरमाए तो आदम खां वठी करे आखिरी इंसान तई मा कुदरत जो कानून आ त औलाद पुट मा हल दिया पीढ़ी पुट मा हल दिया पर या रसूल अल्लाह मा रब करीम के तुझी पीढ़ी खातून जन्नत फातिमा तो ज़हरा जे औलाद मा हलाइणी आ बन सा लेखो बियो आ तो सा लेखो बियो आ बन जी औलाद पुट मा हल दिया या रसूल अल्लाह तुझी औलाद खातून जन्नत मा अली जे नस्ल मा हलणी आ मुझे महबूब ते इल्जाम मुझे महबूबा जे घर वारी ते इल्जाम मोमिनन जे मां ते इल्जाम केड़ा त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बीबी साहब रोई चयो त साहेड़न में मुथे खण जेड़ी ना है कंद खण जेड़ी ना है महज कूड़ा गलता कहीं भी आशा सदीका मुझे नबी करीम खायो सवाल कोन कयो आ मुझे महबूब मोहम्मद करीम आशा के एड़ो ढो करे छड़ो हो एड़ो दीदारन में मुशर्रफ फरमाए छड़ो हो जेका 24 कलाक मुझे महबूब मोहम्मद करीम जे भाकुर में ही त के औलाद जी केड़ी लोड़ हुई तौहीन खामिल था मुड़न पिया हिनन जी आदत आ नुक्तचीनी करण हिय छो न थियो हिय छो न थियो हिय न हुयो फलाण न हुयो टीर न हो हकीकत या है त कुल्लु इनाई यतरशौ बिमा फीह जे थाव में जेका शय हुंदी आ उहा निकरी दिया जेबा जेका कुन्नीअ में उहा पाट में अब आइए ना सही हिनन जे दिल में जो हसद ऐं बुग़्ज़ भरियो पियो आ त मुझे महबूब मोहम्मद करीम अल्लाह दुआ ही कबूल नबी जी कान थी अंधा तो के दुआ जो नतीजे जी खबर ही काने तू त दुआ जी गाल तो करे मोहम्मद करीम इशारो करे त लथल सिजो वापस वरी अचे तू तो चवी तो नबी करीम जी दुआ कबूल कान थी मोहम्मद करीम आंगुर खणे त आसमान जो चंद्र कदमन में अची करे तो चवी त नबी करीम जी दुआ कबूल कान थी नबी करीम जी जात बरकत पत्थरन के चवे त कलमा भर ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह तो चवी त नबी करीम जी दुआ कबूल कान थी खुदा जो कसम नबी करीम जे कने वणन के सॾु करे त वण मोहम्मद करीम जे दरबार में हलिया चल
अल्लामा शरफुद्दीन बूसीरी फरमाइंदो आ जाअत लिदावतिल अशजारु साजिदतल तमशी इलैहि अला साकिन बिला कदमी। मुझे महबूब करीम जी ज़ात ना बरकात रुगो इशारो कन त वण माण्हू वांगुर हली मुस्तफा जे आॾो अची बीहनि। हिन अंधे खे रुगो नज़र थो अचे तो दुआ क़बूल कान थी। केड़ी ॻाल्हि आहे जंहिंमें नबी करीम जी दुआ क़बूल कान थी आहे? अबू हुरैरो नबी करीम जी दरबार में रोई अची अॻियां वेठो आहे, अखियुनि मां नार वहनि था। पाण फरमाइनि था अबू हुरैरा छो थो रोई? अर्ज़ कई या रसूल अल्लाह मुंहिंजी माउ काफ़िराणी आहे। ओ अल्लाह जा हबीब अॻु में त ख़ाली काफ़िराणी ही, पर अॼु तव्हां जे शान में गुस्ताखी जा लफ़्ज़ ॻाल्हाया अथई, मां बर्दाश्त को नथा थियनि। ऐं ख़ुदा जा नबी जा त इजाज़त ॾे त माउ खे क़त्ल कयां, मारे छॾियां जेका तोखे ॻाल्हाए थी। या रसूल अल्लाह जे मारण जी इजाज़त नथा ॾियो पिया त महिरबानी करे के रहमत जा हथड़ा खणो त भला मुंहिंजी माउ मुसलमान त थिए। मुझे महबूब ता कुर्बान वञा, रहमत लिल आलमीन जी ज़ात उन टाइम ते हथ खया, हथ खणी पाण फरमाइनि था अबू हुरैरा तोखे मुबारक हुजे, जल्दी वापस घर वञ, तुंहिंजी माउ मुसलमान थी वई। काथे अबू हुरैरे जो घर आ, काथे मुझो नबी करीम वेठो आ, कीअं मुझे नबी करीम खे ख़बर पई? अबू हुरैरे खे यकीन आ, ढोड़ंदो करे पंहिंजे घर वियो आ। अंदर जो दरवाजे खां दाख़िल थियण जी कोशिश करे त दरवाज़ो बंदि लॻो पियो आ, कड़ो बंदि आ। अंदरे पासे पाणीअ जो आवाज़ पियो अचे, दरवाज़ो जो खड़काई त अंदरां मां आवाज़ ॾिनो, केरु आहे दरवाज़े ते? ओ मुंहिंजी जीजल अम्मा, मां अबू हुरैरो आहियां। अम्मा थी चवे बचड़ा तरस बीह इंतज़ार कर, मां तड़ थी कयां कपिड़ा मटाए वठां। हज़रत अबू हुरैरे इंतज़ार कयो आ, माई साहिबा तड़ करे कपिड़ा मटाया हल। दरवाजे चवे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अबू हुरैरे का खुशीअ में रोवण कोन थो बीहे, पंहिंजी माउ खे भाकुर चवे थो अम्मा अगारो त गारियूं पे मुंहिंजे आका खे ॾिनी। चवे थी अब्बा ख़बर नाहे हितां तो पुठी ॾिनी आ, शायदि नबी करीम खे दाह ॾिनी थी। मुंहिंजे नबी मुंहिंजे लाइ दुआ घुरी आ, जहिड़ी नबी करीम सां मूंखे दुश्मनी ही हाणे हबीब जे दुआ खां पोइ उन खां उन जेतिरी अञा वधीक मोहब्बत पैदा थी वई आहे। कहिड़ी नबी करीम जी मुला दुआ क़बूल कान थी? कुरान तो चवे उदऊनी अस्तजिब लकुम, बाना घुरण तुंहिंजो कम आ, ॾियण मुंहिंजो कम आ। हिकिड़ो मसइलो ॿुधाए जो पोइ अॻिते हलूं। जागो था ला निंड अथव? सलात मुंहिंजे हबीब ते मोहब्बत। जोर सा सलात अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। अदा गाल त ॿुधजो वेली, तवज्जो आहे। ही जेके न चवनि था त फलाणे नबी जी दुआ क़बूल कान थी, नबी साईं जी फलाणी दुआ क़बूल कान थी, फलाणी क़बूल थी कान थी, फलाणी कान थी। हक़ीक़त में इन में वॾो ज़हर भरियल आहे, इन लफ़्ज़नि में वॾो ज़हर भरियल आहे। हाणे सवाल तो पैदा थिए, जॾहिं नबीअ जी ख़ुदा दुआ नथो क़बूल करे पोइ असां छो घुरऊं? ॻाल्हायो अबा, सम्झो था अलाए न? जॾहिं नबी करीम जी, उहो बि नबी जेको नबीउल अंबिया, नबियनि जो नबी, उन जी बि रब नथो क़बूल करे त पोइ छो घुरऊं? कंहिंखां घुरऊं? माण्हू खे होॾो चवनि ख़ुदा खां घुरो, ख़ुदा खां घुरो, ख़ुदा खां घुरो। अड़े चंड्रा होॾो त चई थो त ख़ुदा नबीअ जी बि नथो ॿुधे पियो, नबी जी बि क़बूल नथो करे, पोइ कंहिंखां घुरऊं? पोइ घुरो ई न बस कईसे। हे ख़ुदा खां रोकनि था, ख़ुदा खां चओ ख़ुदा खां। ज़ाहिर में तौहीद जी ॻाल्हि आहे, पर अथव वाह गुरू वारा, राम राम वारा, इन्हनि जो मुस्लमानी साईं तौहीद सां को वास्तो ई कोन्हे को। अरे असां त ईअं चवंदा हो त रब करीम जी दरबार ते पाए पांद गिचीअ में अंगण जे अचल अवगुण आहे बट चाइयो ढकण थी ढकजल पतोड़ी लख हुजन तब माफ़ियूं ॾिजल में धरा।
कारियूं कोझूं कुवड़ियूं मूरू न मोचारियूं वठी वेठियूं वाट ते खिखीअ जूं खारियो हाणे उन्हनि जूं आरियूं समेरीअ ॿियो केरु सहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ताने पाक कलाम में फरमाया उदऊनी अस्तजिब लकुम बना घुरण तुंहिंजो कम आ त ॼण मां रब्बुल आलमीन जो कम आ। ख़ुदा भील जी ॿुधंदो आ, कोली जी ॿुधंदो आ, मेघवाड़ जी ॿुधंदो आ, नमाज़ी जी ॿुधंदो आ, बेनमाज़ी जी ॿुधंदो आ, फासिक फाजर जी ॿुधंदो आ, नेक सालिया जी ॿुधंदो आ, चोर धाड़ेल ज़ानीअ जी बि ॿुधंदो आ, कंहिंखे पंहिंजे दर तां ख़ाली कोन छॾींदो आ। ओ मुल्ला शल मुंहं ते का डांगी घुमई तूं मुंहिंजे मुहम्मद करीम जा ऐब पियो कढी, खुदा जे नबीअ जे लाइ पियो चवीं, अल्लाह जे हबीब लाइ पियो चवीं, रब पाक जे दिलबर जे लाइ पियो चवीं त नबी जूं दुआऊं क़बूल कोन थो, रब त सॼे जहान जूं दुआऊं क़बूल कंदो आहे। कुल या इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़ ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम। अल्लाह ताला त ऐलान कराईंदो आहे, रब करीम त दुनिया खे चवराईंदो आहे त मुंहिंजा हबीब माण्हू खे चई ॿुधाए, ओ मुंहिंजा बानो जेकॾहिं पंहिंजे जान ते ज़ुल्म कयो अथव, ज़िनाऊं कयूं अथव, चोरियूं कयूं अथव, बदमाशूं कयूं अथव, ॾोह कया अथव, खून कया अथव, गुनाह कया अथव, भंगू पीतूं अथव, हराम खाधा अथव, केतिरा तव्हां खां गुनाह थिया अथव, पर ला तक़नतू मिर रहमतिल्लाह, मां रब जे रहमत मां ना उम्मीद न थियो, अचण तव्हांजो कमु आहे त बख़्शण मां रब्बुल आलमीन जो कम। खुदा बख्शींदो आया कोन बख्शींदो आहे, खुदा ॾींदो आया कोन ॾींदो आहे। अरे वाणी खे ॾे, भील खे ॾे, कुदरत जे आसमान ज़मीन में जेतिरा भी कुदरत जा खजाना हल, रब तो चे मुंहिंजा हबीब मां तोखे सुवाल कोन थो करायां, चाबियूं तोखे थो ॾेई छॾां। हे उलमा जी जमात वेठी आ, अवां आलमन खां पुछी ॾिसो, मां पंहिंजे तरफ़ां कोन थो चवां, मुंहिंजे आका मुहम्मद करीम जा लफ़्ज़ मुबारक आहिनि, इन्हनि मुल्लनि खे बि ॾाड़ीअ खां वठी अचो, मां ॾेखारियां मुंहिंजे मुहम्मद करीम जा लफ़्ज़ मुबारक आहिनि। अरे बेईमान तो मोहम्मद करीम के छा समझो आ? अल्लाह जो हबीब खुद फरमाए थो, रब्बुल आलमीन जो दिलबर फरमाए थो, ऐ दुनिया वारो खुदा तबारक व तआला आसमानन ज़मीनन जे खजानन जा चाबियूं मूंखे ॾेई छॾियूं। हबीब घुरण जी भी जरूरत कान्हे, ये चाबियूं तुंहिंजे हवाले जेको खपई सो वञी खणो। अल्लाह योती व अन कासिमुल, मुंहिंजो महबूब मोहम्मद अरबी फरमाईंदो आ त मुंहिंजो महबूब रब मूंखे ॾींदो आ, मां मोहम्मद विरहाईंदो आहियां। केरु ॾींदो आ? चओ अल्लाह, ज़ोर सां चओ अल्लाह, अल्लाह, ज़ोर सां अल्लाह। बहदे सिफत सना कर, ओह अरबियत सल्ले अला पढ़, फतबिऊनी सिर को झुका कर, युहब्ब दर्जे पैदीर, जेकर चाही अहद को मिलना, अहमद नाम पकैदीर, जेकर चाही अहद को मिलना, अहमद नाम पकैदीर, जिथ जो वेखी ना